أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلما دخلوا عليه قالوا يا أيها العزيز مسنا وأهلنا الضر وجئنا ببضاعة مزجاة فأوف لنا الكيل وتصدق علينا إن الله يجزي المتصدقين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته आयत नंबर 88 सूरह यूसुफ जी आयत नंबर 88 हुई ऐं इन खां पोइ 88 ऐं 89 जेका आहे तव्हांखे ॿुधाईंदुसि त हाणे याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चयो त वञो ऐं यूसुफ खे ऐं उन जे भाउ खे ॻोल्हियो फ़तहससु मतिलबु उन जो को बि क़िलू तव्हांखे मिले कहिड़े बि नमूने उन्हनि जी ॻोल्हा वञी कयो कंहिंखां बि पुछो कुझु बि कयो वञो उन्हनि ॿिन्हिनि खे ॻोल्हियो ऐं अलाह जी जेका रहमत आहे अल्लाह जी जेका उमेद आहे अल्लाह जी जेका रहमत आहे उन मां नाउमीद न थियो ऐं अल्लाह जी रहमत मां उहे नाउमीद थींदा आहिनि जेके काफ़िर आहिनि जेके अल्लाह ते यकीन न रखंदा आहिनि जेके अल्लाह ते बिलीव न कंदा आहिनि। हाणे उन खां पोइ तव्हांजे ख़्याल में जॾहिं उहे ॿाहिरि हुतां विया ऐं नेक्स्ट आयत में उहे किनान में हुया याक़ूब अलैहिस्सलाम जिते हुया किनान उतां जेके मिस्र में उन जा ॿाहिरि विया ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जे अॻियां हुया। हाणे किनान खां जॾहिं मिस्र पहुता त हुननि जे पीउ हुननि खे चयो त वञो यूसुफ ऐं हुनजे भाउ खे ॻोल्हियो त हाणे वञण सां उते उन्हनि खे छा चवणु घुरिजे आहे विया यूसुफ अलैहिस्सलाम जे अॻियां आहिनि। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम ऐं हुन जा भाइरनि जी कन्वर्सेशन आहे त यूसुफ अलैहिस्सलाम खे छा चवणु घुरिजे आहे इहो ई चवणु घुरिजे आहे त असांजो पीउ जेको आहे पोढ़ो आहे ऐं उहो पंहिंजे पुट खे यादि थो करे असांजो जेको बिनयामीन भाउ आहे हिनखे वापसि कर इहो चवणु घुरिजे आहे। त हाणे हिन आयत में छा आहे ऐं उहे वञण सां वञी छा था चवनि उहे चवनि था त पोइ जंहिं महिल उते पहुता किथे पहुता यूसुफ अलैहिस्सलाम जी कंपनी में ऐं उते विया यूसुफ अलैहिस्सलाम ॾे विया ऐं चयाऊं कालू यूसुफ अलैहिस्सलाम खे चयाऊं सभिनि मिली करे चयो या अय्युहल अज़ीज़ या अय्युहल अज़ीज़ जी मक़सदु छा आहे मतिलबु छा आहे मिनिस्टर ईअं चवंदा न हिते या जो मक़सदु इहो आहे त इनखे चवंदा आहिनि हर्फ़ निदा तव्हां कंहिंखे कॉल कयो कंहिंखे सॾियो जीअं क़ुर में माना लिखियलु हूंदी आहे या जी ए या ओ तव्हां कंहिंखे सॾु कयो पर अरबी में जीअं मिसाल जे तौर ते तव्हां कंहिं हुजूम में आहियो ऐं तव्हांजो नालो कंहिंजो नालो हुते अब्दुल्ला आहे ऐं मां वञी हुते चवां थो अब्दुल्ला त उन सॼे हुजूम मां जेको अब्दुल्ला हूंदो उहो मूं पोइ मुड़ी करे ॾिसंदो मां इनखे चवंदा आहिनि हर्फ़ निदा जीअं कॉल कबी आहे कंहिंखे कॉल करणु मां शाउट करे ज़ोर सां अब्दुल्ला चयो त अब्दुल्ला मूंखे ॾिठो जीअं अल्लाह सुब्हानहू व तआला या अय्युहल मुस्लिमून या अय्युहल मुमिनून मतिलबु त अल्लाह सुब्हानहू तआला उन्हनि सां मुख़ातिब हूंदो आहे त उहो जेको मुस्लमान आहिनि उहे अटेंशन ॾियनि इन शइ ते जॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो या अय्युहल मुस्लिमून या अय्युहल मुमिनून या अय्युहल मुमिनीन त इन जो मक़सदु इहो आहे त उहे जेके आहिनि इन शइ ते अटेंशन ॾियनि अल्लाह सुब्हानहू तआला जेका शइ हाणे ॿुधाए थो हाणे अल्लाह सुब्हानहू तआला जेका शइ चए थो त उहे जेके ॿाहिरि हुया उन्हनि चयो या अय्युहल अज़ीज़ त उनखे चयो मिनिस्टर अज़ीज़ जी माना आहे त उहा अथॉरिटी कंहिं वटि हुजे जंहिंखे कोई बि चैलेंज न करे सघे अल्लाह जे नाला अल्लाह सुब्हानहू तआला जो हिकिड़ो नालो बि आहे अल अज़ीज़ मतिलबु उहा अथॉरिटी उहो पावर जंहिंखे कोई बि जेको आहे उनजे मथां को पावर उनखे को चैलेंज न करे सघे त उहे जेके ॿाहिरि हुया कंहिंखे चयूं इहो यूसुफ अलैहिस्सलाम खे इन खां अॻु में जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में पिया उछलाइनि त उन्हनि चयो त असांजी जेका जमात आहे उहा पावरफुल बि आहे उहा क़ुवत बि रखे थी ऐं असांजी जेका जमात आहे ॿाहिरनि जी वॾी जमात आहे उनखे कोई कुझु नथो करे सघे ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी करे किथे उछलायो खूह में उछलायो याक़ूब अलैहिस्सलाम खां उनखे जॾहिं वठी विया त हाणे उहे ई ॿाहिरि यूसुफ अलैहिस्सलाम खे चवनि था या अय्युहल अज़ीज़ मां तूं ई जेको आहे पावरफुल आहे तोखां तुंहिंजे मथां को पावर न आहे अथॉरिटी जेका आहे उहा सॼी तो वटि आहे मसन्ना व अहलना दुर असां जेको आहे असांखे जेके ॾुखियायूं आहिनि जेके मुश्किलातूं आहिनि उहे तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि तव्हांखे ख़बर आहे त जेके मिस्र जा हालात आहिनि जेके सॼे रीजन जा हालात आहिनि सॼे कहत ज़िदाली वारा साल था हलनि त तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि असां जेके आहियूं इलाही तकलीफ़ में आहियूं असां वटि जेको खाधो पीतो हुयो उहो सॼो ख़तमु थी वियो असां जेको तव्हांजे पहिरियां दीनार जेको बि असां पैसा खणी आयासीं उहे तव्हांखे ॾेई करे असां सामान जेको आहे तव्हां खां वठी वियासीं हाणे जेको असां तमामु घणी तकलीफ़ में आहियूं छाजे करे जेके सर्कमस्टेंसिस जेके हालात आहिनि
दुर जो मक़सदु ईअं आहे त तव्हांखे कहिड़े बि क़िस्म जो कंहिंखे का तकलीफ़ पहुचे, कहिड़े बि क़िस्म जो को ॾुखु पहुचे, उहो छाजे करे तव्हांजी सराउंडिंग में का अहिड़ी शइ थी हुजे जंहिंजे करे तव्हांखे ॾुखु पहुचे। जीअं मिसाल जे तौर ते का जंग थी लॻे, उन जे करे सॼो खाधो पीतो मुल्क मां ख़तमु थी वियो, ट्रांसपोर्ट ख़तमु थी वई, या जीअं कोरोना थी वियो, हर को बंदि थी वियो, इलाही माण्हू जेके उन्हनि जो रोज़गारु हलियो वियो। जॾहिं कंहिं सराउंडिंग जे करे, कंहिं बि ॻाल्हि जे करे तव्हांखे तकलीफ़ पहुचे, उनखे चवंदा आहिनि दुर, मतिलबु ॾुखु। त तव्हां जेको आहे ॾुख में घिरजी वञो, तव्हां जेको आहे डिफ़िकल्टीज़ ऐं मुश्किलातुनि में घिरजी वञो। त उन्हनि चयो त मिनिस्टर, असां जेको आहे ॾुखियाई में, असांजी जेका फैमिली आहे सॼी ॾुखियाईनि में घिरियल आहे, असां तमामु परेशान हाल आहियूं। असां जेके आहियूं असांखे ॿी का बि वाह नज़र नथी अचे। उन खां पोइ छा चयूं त पोइ जॾहिं महिल यूसुफ वटि आया ऐं तंहिं महिल चयऊं, जॾहिं उहो दाख़िल थिया यूसुफ अलैहिस्सलाम जी हुन में, उनखे ईअं चयऊं त ए अज़ीज़, असांखे असांजे घर वारनि खे तमामु घणो ॾुखु पहुतो आहे, मतिलबु सराउंडिंग असांजी हालात अहिड़ा थी विया आहिनि जेके तमामु तकलीफ़ शुदा हालात आहिनि। असां पंहिंजी फैमिली खे बि फीड नथा करे सघूं, तमामु तकलीफ़ आहे, असां ॾुखियाईनि में आहियूं, असांखे ॾाढो ॾुखु पहुतो आहे। मां अहलना दुर वजअना बिबिदाअतिन मुज़जातिन, असां तो वटि जेको सामान खणी आया आहियूं, उहो सामान तमामु ख़राबु आहे। मुज़जातिन चवंदा आहिनि। मुज़जातिन मक़सदु इहो आहे त इहो अल्लाह अज़्ज़ व जल क़ुर में ॿी जॻह ते इस्तेमालु कयो आहे। जीअं बादल आहिनि, झुड़ आहिनि, उन्हनि खे हवा जॾहिं लॻंदी आहे त झुड़ जेके आहिनि तव्हां ॾिसंदव त आस्ते आस्ते मूव थींदा आहिनि। त का शइ आस्ते आस्ते जेंटली मूव थिए, उनखे चवंदा आहिनि मुज़जातिन। त उहा जेका उनखे चवंदा आहिनि मुज़जा। त उहो जेका असां सामान खणी आया आहियूं, उहो सामान अहिड़ो आहे जीअं तव्हां मार्केट में वञो था, तव्हां ॾिसो था रेड़ी ते या कंहिं दुकान ते, को अहिड़ो सामान आहे जेको तव्हांखे कंहिंखे बि पसंदि न आहे। तव्हां उनखे हीअं ॾिसो था ऐं तव्हां आस्ते आस्ते वरी मूव था थी वञो, तव्हां चवंदा हिन खां केरु वठंदो, इहो सामान ई तमामु ख़राबु आहे। त उहे चवंदा असां सामान जेको आहे असां अहिड़ो खणी आया आहियूं जेको असांखां कोई बि न वठे, जंहिंजी का बि वैल्यू न आहे। असां अहिड़ो सामान खणी आया आहियूं पंहिंजे घरां, किनान मां अहिड़ो सामान खणी आया आहियूं। इन जो मक़सदु त असां वटि ॿियो कुझु बि न आहे। पहिरें दफ़े असां आयासीं त असां जेको आहे पैसा खणी आयासीं, असां वटि हुया, पर हाणे जेके आहिनि असांजा हालात अञा वधीक ख़राबु थी चुका आहिनि। असां हाणे जेको सामान खणी आया आहियूं, इहो तमामु ख़राबु सामान आहे, इहो कोई बि न वठंदो। इहो अहिड़ो सामान आहे जेको यूज़लेस आहे, कोई बि नथो वठे। इहा असांखे बि ख़बर आहे, इहो सामान जेको आहे इहो ख़राबु आहे। फ़ओफ़ि लनल केल, पर असांखे जेको आहे वतसद्दक़ अलैना, पोइ बि असांखे तूं जेको आहे पूरी माप ॾे, असांखे जेको पूरी उठ जी माप जेका आहे उहा ॾे। असांखे ख़बर आहे असांजो सामान ख़राबु आहे, ऐं असां तोखे इहो ई ॿुधायूं था त असांजा हालात ख़राबु आहिनि। असां तोखे इहो बि ॿुधायूं था त असांजी जेके फैमिली जी जेका सिचुएशन आहे उहा ख़राबु आहे। ॿाहिरियां हालात त तव्हांखे ऑलरेडी ख़बर आहिनि त को रोज़गारु कोन्हे, मींहुं न वसियो, एतिरा साल थी विया आहिनि, हालात ॾाढा ख़राबु आहिनि। इन जे करे असां इहो सामान खणी आया आहियूं अहिड़ो जेको कोई बि न वठे। इन जेको सामान आहे जेको सेल करणु जहिड़ो बि न आहे, असां इहो खणी आया आहियूं। ऐं हाणे असांखे तूं जेको सामान ॾे उहो जेको असांखे पूरो ॾे, पूरे उठ जो सामान ॾे, ऐं असां तोखे पंहिंजी मजबूरी ॿुधाई आहे। वतसद्दक़ अलैना, ऐं असां ॾिसूं था त तूं जेको आहे इंसाफ़ु करण वारो आहे, सचो थो लॻे, ऐं तूं जेको आहे सचनि वारनि मां आहे ऐं तूं सचो आहे। इन अल्लाह यजज़िल मुतसद्दिक़ीन, ऐं बेशक अल्लाह सुब्हानहु व तआला जेके सदका कंदा आहिनि, जेको सदको कंदो आहे, उहो चङे उन्हनि खे सुठो बदिलो ॾींदो आहे। उन्हनि खे अल्लाह सुब्हानहु व तआला सुठो बदिलो ॾींदो आहे। हाणे उहे ई भाइर आहिनि जंहिं जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे उछलायो खूह में, उहे ई भाइर आहिनि जंहिं बिनयमीन खे पंहिंजे पीउ खां ज़ोरी ज़बरदस्ती वठी आया। उहे ई भाइर आहिनि। बिनयमीन खे इहो पिया सम्झनि त इहो यूसुफ जो भाउ आहे, हुनखे इहो न पिया सम्झनि त इहो असांजो वेगो भाउ आहे, इहो याक़ूब अलैहिस्सलाम जो पुटु आहे। हुननि जे दिलि में जेको हसद हुयो ऐं जेको साड़ हुयो, उहो कंहिंजे लाइ हुयो? यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ। त यूसुफ अलैहिस्सलाम सां जेका बि रिलेटेड शइ हुई, उनखे उन्हनि सां बि हसद हुयो। उन्हनि सां रिलेटेड शइ कहिड़ी हुई? बिनयमीन, उहो उनजो भाउ हुयो, त उनखे बि उहो वठी आया। त उन वक़्तु इहा शइ नज़र न पई अचे त असां छा था कयूं। पर हाणे जॾहिं आया आहिनि, हाणे उन्हनि जी जेका पहिरियां चइबो असां वॾी जमात आहियूं, असां पावरफुल जमात आहियूं, पर हिन आयत में उन्हनि जो जेको वॾाई आहे, उन्हनि जो जेको फ़ख़ुरु आहे, उन्हनि जी जेका ताक़त आहे, उहा हिन आयत में अल्लाह अज़्ज़ व जल ॿुधाए थो त हाणे उहे टुटी चुका आहिनि। हाणे याक़ूब अलैहिस्सलाम हुननि खे मोकिलियो छाजे लाइ? त बिनयमीन ऐं यूसुफ ऐं बिनयमीन खे ॾिसो। पर हाणे हू छाजे लाइ आया आहिनि?
कहिड़ी शइ लाइ आया आहिनि, यूसुफ अलैहिस्सलाम खे छा चयूं त असां जेको आहे जेके हालात ॾाढा ख़राबु आहिनि, असां वटि सामान बि अहिड़ो आहे जेको विकिणण जहिड़ो बि न आहे, पर तूं असांखे जेको आहे पूरो सामान ॾे। हाणे इन्हनि इहे शयूं चयूं, पर याक़ूब अलैहिस्सलाम हुननि खे छाजे लाइ मोकिलियो, उहा हुननि सां ॻाल्हि ई न कयो। त हाणे हिते मुफ़स्सिरून जेके आहिनि उन ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि। हिकिड़ो इहो त उन्हनि चयो त अलाह सुब्हानहू मुफ़स्सिरून इहो बि लिखियो आहे त हुननि जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम सां इहा अॻु में ई ॻाल्हि करे चुका हुया बिन्यामीन जी, जेका अलाह अज़्ज़ व जल मेंशन न कई आहे। या ॿियो इहो बि आहे त उहे जेके पहिरियां ॾिसण पिया चाहिनि त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहे असांजे जेको असां उन्हनि खे चऊं था त उहे अगरि असांजी ॻाल्हि इहा मञींदा त पोइ असां उनखां पोइ जेको आहे बिन्यामीन लाइ चवंदासीं। त उहो जीअं मिसाल तौरु चवंदा आहिनि न कंहिंजो पाणी कचण, त ॾिसूं त अॻिलो माण्हू केतिरी असांजी ॻाल्हि मञे थो। त अगरि उहो यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे हुनजी दिलि साफ़ु हूंदी, मतिलबु यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो असांजी ॻाल्हि मञींदो त इट मीन्स गुड मूड आहे, सुठो मूड आहे, असां बिन्यामीन लाइ बि चई वठंदासीं। वरी ॿिया किन मुफ़स्सिरीन ईअं बि लिखियो आहे त याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे ख़त लिखियो, उहे जा पुट जेके आहिनि उहे ख़त खणी आया यूसुफ अलैहिस्सलाम ॾे, ऐं उन ख़त में छा लिखियो, उन ख़त में इहो लिखियो त मां जेको आहे पोढ़ो आहियां, मां पोढ़ो पीउ आहियां, मतिलबु बिन्यामीन जो, ऐं तमामु ओल्ड एज में आहे, ऐं मुंहिंजो जेको पुटु आहे बिन्यामीन, मां हिन सां ॾाढी मोहबत कंदो आहियां, ऐं महिरबानी करे हिनखे वापसि मोकिल हिननि सां गॾु। इहो ख़त में लिखियईं। उनखां पोइ चई अगरि तूं इहो न मोकिलींदे बिन्यामीन खे त तुंहिंजी जेके 7 पुश्तूं आहिनि उन्हनि में तुंहिंजी फैमिलीज़ में मौत थींदी, मतिलबु तुंहिंजी फैमिलीज़ में नंढा नंढा ॿार जेके उन्हनि जी मौत थींदी। हाणे सभ खां पहिरियां जेके अंबिया आहिनि, जेके नबी आहिनि, जेके अलाह सुब्हानहू व तआला अंबिया मोकिलिया आहिनि अलैहिस्सलाम, त उहे कॾहिं बि दुआ सां गॾु पिट न ॾींदा आहिनि। इहो मुमकिन ई न आहे। असां ॾींदा आहियूं, असां ई कंदा आहियूं, पर जेके अंबिया आहिनि उहे दुआ सां गॾु कॾहिं बि पिट न ॾींदा आहिनि। त इलाही मुफ़स्सिरून जेके आहिनि उन्हनि इन शइ खे डिनाए कयो आहे त ईअं न आहे त याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे ख़त लिखियो यूसुफ अलैहिस्सलाम ॾे। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त उन्हनि जे पीउ इन्हनि खे याक़ूब अलैहिस्सलाम इन शइ लाइ न मोकिलियो आहे त वञी नाणो वठी अचो, इहा यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई। त याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिन्यामीन लाइ मोकिलियो हूंदो, हुनखे कंहिंजे लाइ न नाणे वठण लाइ न मोकिलियो हूंदो, पर हुननि बिन्यामीन जी का बि ॻाल्हि न कई, हुननि सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि कई। ऐं कुझु मुफ़स्सिरून इहो बि लिखियो आहे त जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त वञो बिन्यामीन ऐं यूसुफ ऐं बिन्यामीन खे ॾिसो, यूसुफ अलैहिस्सलाम ऐं बिन्यामीन खे ॾिसो, त उहे ॿाहिरि निकिता ऐं पाण में चयूं त छॾियो, असांजो पीउ पोड़ो थी वियो आहे, न भले चए जेको चवणो आहे हुनखे भले चए, असांखे जेको आहे पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करिणो आहे, असां जेको आहे वञी हलूं था ऐं जेको आहे पंहिंजे नाणे जो कुझु ॻाल्हायूं था, बाक़ी जेके शयूं हुनखे छॾे ॾियो उहे पाण ई सभु मसइला हल थियनि। त कुझु मुफ़स्सिरून इहो बि लिखियो आहे, इन ते बि थोरो घणो ओपिनियन आहे मुफ़स्सिरून जो। त हाणे जॾहिं उहे पहुता यूसुफ अलैहिस्सलाम वटि, त उन्हनि टे ॻाल्हियूं कयूं। हिकिड़ो त असां वटि जेको सामान आहे उहो अहिड़ो आहे जेको कोई बि न वठे, सामान तमामु ख़राबु आहे, सेल करण जहिड़ो न आहे, ऐं पोइ बि तूं असांखे जेको आहे महिरबानी करे तूं असांखे पूरो नाणो ॾे, पूरो सामान ॾे, असांखे हिकु अठु जेको आहे पूरो भरियलु ॾे, ऐं असांखे तूं अहिड़ो थो लॻे जेके चैरिटी करण वारो आहे, जेको सदका करण वारो आहे। ऐं जॾहिं इहो माण्हू कंहिंखे कोई चवंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी वॾाई, उनजी अना, उनजी सभु शइ उन माण्हू जे अॻियां ख़तमु हूंदी। इहो तमामु जेको आहे कंहिंखां घुरणु इहो एॾो ईज़ी न आहे। कंहिंखां घुरणु, अगरि कोई वञे थो कंहिंखां कुझु घुरे थो, ख़ैरात घुरे थो या कुझु बि घुरे थो, इहो तमामु जेको आहे एॾो ईज़ी न आहे। त अलाह सुब्हानहू व तआला हाणे कीअं शयूं जेके आहिनि उहे टर्न थो करे। पहिरियां यूसुफ अलैहिस्सलाम खे उन्हनि कीअं उछलायो खूह में, कहिड़े नमूने खयो, उनखे केतिरी नफ़रत कंदा हुया, बिन्यामीन खे याक़ूब अलैहिस्सलाम खां वरितऊं। त हाणे अलाह अज़्ज़ व जल असांखे ॾेखारे थो त उन्हनि जी जेका हाणे हिन आयत में उन्हनि जी जेका सिचुएशन आहे, उहे जेके आहिनि हाणे होपलेस आहिनि, मतिलबु उहे तमामु मजबूर हालत में आहिनि। त हाणे नेक्स्ट आयत जेका आहे उहा 89। त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम ॻाल्हाईंदो। हाणे इहा शइ उन्हनि चई छॾी। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम चए थो क़ाल हल अलिमतुम मा फ़अलतुम बियूसुफ व अख़ीहि इज़ा अंतुम जाहिलून। यूसुफ अलैहिस्सलाम चयो, हाणे जेको सस्पेंस आहे उहो ब्रेक डाउन थी वियो, हाणे सस्पेंस ख़तमु थी वियो। ऐं यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे छा चयो त यूसुफ अलैहिस्सलाम चयो त जॾहिं अवी बेसमझ हुयो, जॾहिं अव्हां खे इग्नोरेंट हुयो, जॾहिं तव्हां इग्नोर हुयो, जॾहिं तव्हांखे ख़बर न हुई त तव्हां कयो छा था, जॾहिं तव्हांजे दिमाग़ में इहा शइ ख़बर न हुई त तव्हां जेको आहे कयो छा था, छा तव्हांखे इल्मु हुयो इन शइ जो त तव्हां उन में छा कयो पंहिंजे भाउ सां, कंहिंसां, यूसुफ सां, उन जे भाउ सां। तव्हांखे उन वक़्तु इल्मु हुयो त तव्हांखे ख़बर आहे त तव्हां छा कयो यूसुफ सां,
ऐं उन जे भाउ सां इज़ा अंतुम जाहिलून, ऐं तव्हां जेको आहे उन वक़्तु अवेयर न हुयो, तव्हांखे इन शइ जी कॉन्शियस न हुई, तव्हां जेको आहे जाहिल, जेको असां सिंधी में चवंदा आहियूं जाहिल मतिलबु त अणपढ़ियल, पर अरबी में इन जी मक़सदु अणपढ़ियल नाहे। जाहिल जो अरबी में मक़सदु इहो आहे त तव्हांखे का शइ ख़बर हुजे पर तव्हां रिएक्ट ईअं कयो त तव्हांखे ख़बर न आहे। जीअं मिसाल जे तौर ते हिकु माण्हू आहे, उनखे ख़बर आहे 5 वक़्त नमाज़ पढ़णी आहे, उनखे ख़बर आहे ज़कात ॾियणी आहे, उनखे ख़बर आहे जेको आहे हराम नाहे खाइणो, पर उहो इग्नोरेंट आहे। जीअं मिसाल जे तौर ते हिननि खे ख़बर हुई त यूसुफ असांजो भाउ आहे, चई तव्हां कीअं अनअवेयर थी था सघो जॾहिं की तव्हांखे ख़बर हुई याक़ूब अलैहिस्सलाम असांजो हिकिड़ो ई पीउ आहे, तव्हां मुंहिंजा भाइर हुयो, तव्हांखे उन वक़्तु इहा शइ ज़हन में न आई। जॾहिं माण्हू को इलाही कावड़ में हूंदो आहे त वात मां उनजे मां कुझु बि लफ़्ज़ निकिरी ईंदा आहिनि, उनखे चवंदा आहिनि जाहिल। मतिलबु उहो जेको माण्हू आहे कुझु बि ॻाल्हाए थो सघे, सराउंडिंग में उनखे को बि शइ जी का बि ख़बर कोन्हे का त मां छा थो ॻाल्हायां, कंहिंसां थो ॻाल्हायां, उन वक़्तु उनखे ज़हन में का बि शइ नज़र नथी अचे, त इनखे चवंदा आहिनि जाहिल, मतिलबु जहल मां निकितल आहे, अनअवेयर जंहिंखे चइजे, कंहिं बि शइ खां सराउंडिंग खां का बि शइ उनखे नज़र न अचे ऐं उन शइ जी उनखे ख़बर न हुजे, इनखे चवंदा आहिनि जहल, पंहिंजे कंट्रोल में न हुजे, उनखे चवंदा आहिनि जहल। यूसुफ अलैहिस्सलाम चयो त तव्हांखे इल्मु न हुयो, काल हल अलिमतुम, तव्हांखे इल्मु न हुयो, मा फ़अलतुम बि यूसुफ, तव्हां जेको आहे यूसुफ सां ऐं उनजे भाउ सां छा कयो। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम चए थो यूसुफ ऐं अख़ी, ईअं नथो चए यूसुफ ऐं बिनयामीन, पंहिंजे भाउ जो नालो नथा खणनि, यूसुफ ऐं अख़ी। छो जो हुननि खे प्रॉब्लम हुयो यूसुफ अलैहिस्सलाम सां, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जे करे ई जेको आहे उनजे भाउ सां प्रॉब्लम। ईअं इलाही दफ़ा थींदो आहे की दोस्त पाण में हूंदा आहिनि, फैमिली मेम्बर्स पाण में हूंदा आहिनि, हिकिड़े फैमिली मेम्बर सां को अगरि को प्रॉब्लम थियो, इन जो मक़सदु त सॼी फैमिली सॼो ख़ानदान हुन सां न ॻाल्हाईंदो। इहो तमामु हिकिड़ो ग़लति कॉन्सेप्ट आहे असां वटि। जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ी ई फैमिली में आहे, उन में हिकिड़ो चोर बि थी सघे थो, हिकिड़ो सुठो बि थी सघे थो। ईअं नाहे त हिकिड़ी फैमिली जो मेंबर हिकिड़ो ख़राबु आहे त सभु ख़राबु थी विया, कंहिं फैमिली जो मेंबर हिकिड़ो सुठो आहे त सभु सुठा थी विया। हिकिड़ी फैमिली में अंदरि हिकिड़े ई पीउ माउ जी औलाद मां को जेको आहे ख़राबु रस्ते ते बि हली सघे थो, ऐं ॿियो उनजो भाउ जेको आहे सही रस्ते ते बि हली सघे थो। इहे अलाह अज़्ज़ व जल असांखे मिसाल ॾिना आहिनि। प्रॉफिट्स जी फैमिलीज़ में ईअं थियो आहे, नबियुनि जी फैमिलीज़ में ईअं थियो आहे त असां जेको आहे इहा शइ सम्झणु घुरिजे। लूत अलैहिस्सलाम, उनजी जेका ज़ाल हुई उहा मुशरिक पोयनि रहण वारनि मां हुई। फ़िरौन जी वाइफ जेका अलाह सुब्हान ताला उनखे जन्नत जी बशारत ॾिनी। ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम उनजो पीउ, सेम फैमिली, उहो मुशरिकनि मां हुयो, मुशरिकनि मां बि उहो बुत ठाहींदो हुयो, फैक्ट्री हुनखे, ईअं न त सिर्फ़ु मुशरिक हुजे, उनखे फैक्ट्री हुई। अलाह अज़्ज़ व जल असांखे सभु मिसाल ॾिना आहिनि। इन जो मक़सदु इहो न आहे त की हिकिड़े सां तव्हां जेको प्रॉब्लम आहे त तव्हां सॼे ख़ानदान सां विढ़ी वञो, तव्हां सभु कोई बि हुन सां न ॻाल्हाए। इहे ई यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो यूसुफ व अख़ी, तव्हां जेको आहे तव्हांखे इल्मु हुयो, तव्हां जेको कयो, तव्हांखे उनजी ॼाण हुई, छा तव्हांखे ख़बर हुई त तव्हां छा कयो यूसुफ सां ऐं उनजे भाउ सां। ऐं यूसुफ सां त इलाही अरसो पहिरियां थियो, उनजे भाउ सां त हाणे रिसेंट करे कयो हुननि। त हाणे जॾहिं इहा उन्हनि खे ख़बर पई त इहा यूसुफ जी ख़बर हिन मिनिस्टर खे कीअं ख़बर पई, इहा ख़बर त सिर्फ़ु असांखे आहे ऐं ॿियो यूसुफ अलैहिस्सलाम खे आहे, ॿियो त कंहिंखे बि ख़बर न आहे। हाणे इन्हनि खे इहा शइ ख़बर पइजी वई त इहो यूसुफ आहे। ऐं नेक्स्ट आयत में जेको चवंदो यूसुफ अलैहिस्सलाम खे छा चवंदा हुआ, उहो नेक्स्ट बयान में इंशा अल्लाह तव्हांखे ॿुधाईंदुसि। त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम वटि बीठा आहिनि। नेक्स्ट आयत में जॾहिं हाणे हिननि खे इहा शइ ख़बर पइजी वई त इहो यूसुफ आहे, ऐं नेक्स्ट आयत में उन्हनि जो रिएक्शन छा आहे हिन खां पोइ, त अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।